अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल ठीक आहियो दोस्तों। ॿ टे ॾींहंनि जो गैप अची वियो जो मां तव्हां सां कचहरी न करे सघियुसि थ्रू माई व्लॉग्स। अॼु व्लॉग ठाहिण जो इन लाइ मूड ठहियो जो अॼु असांखे दावत आहे सिंध टेलीविज़न ऐं धरती टेलीविज़न जी, जिते ईद जा प्रोग्राम रिकॉर्ड पिया थियनि। ऐं हस्बी मामूल जॾहिं बि मां हेॾे वेंदो आहियां त मूंसां गॾु सलीम बलोच हूंदो आहे। त मां सलीम बलोच जे हुजण जे करे मां इहो फ़ाइदो वठंदो आहियां त सलीम जी हिकिड़ी गहरी नज़र हूंदी आहे सोशल मीडिया ते। मां सोशल मीडिया घटि ॾिसंदो आहियां, बल्कि सोशल मीडिया ते जेके ऐप्स हूंदा आहिनि उन्हनि खे वधीक इंजॉय कंदो आहियां, जीअं टिकटॉक लाइव आहे या फेसबुक पेज आहे या मुंहिंजो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे। सो हींअर जेको असांजो मौज़ू आहे ॻाल्हाइण जो, उहो हिकु त असांजो जेके कैनाल्स ठहनि था उन्हनि ते असां थोरो ॻाल्हाईंदासीं त कैनाल्स ते कीअं जेको आहे सो सिलसिलो शुरू थियो आहे। ऐं उन खां पोइ असां बलूचिस्तान जी पॉलिटिक्स ते थोरो घणो रिव्यू ॾींदासीं, छो त असांखे इनसाइड स्टोरी का ख़बर कान्हे का। बसि इहो जेको अख़बार में या मीडिया ते जेको अचे थो उन जे बिहाफ ते असां हिकिड़ो पंहिंजो रिव्यू ॾींदासीं। लाज़मी ॻाल्हि न आहे त तव्हां असांजे उन रिव्यू खे जेको आहे सो को परफेक्ट सम्झो या को असांजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु सम्झो। असां हिकिड़ो सभिनी चैनल्स जी जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो रिव्यू आहे जेको मां बि ॾींदुमि, सलीम बि ॾींदो। सो दोस्तो, असां कैनाल्स ते जेको ॻाल्हाईंदासीं उहो कैनाल्स ते जेको सिलसिलो जेको शुरू थियो आहे उन में जेको आम तासुर असांजे सिंध में पायो थो वञे उहो इहो आहे त सिंध जो पाणी जेको आहे सो उहो चोरी कयो थो वञे। सिंध जे माण्हुनि खे जेको आहे पाणी खां महरूम रखियो वेंदो ऐं सिंध जी जेके ज़मीनूं आहिनि उहे आबाद कोन थींदियूं ऐं हिते वॾो हिकिड़ो ॾुकार पैदा थींदो। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त इहो ओचितो हिन गवर्नमेंट में इहो महीने ॾेढ में इहो कैनाल्स कान पैदा थी आहे। चयो इहो थो वञे, जेको मुख़्तलिफ़ असां चैनल से ॿुधो आहे, चयो इहो थो वञे त जेको आहे कैनाल्स जो जेको सिलसिलो आहे इहो 10 साल अॻु में इहो इन ते अमल थियो हुयो ऐं इन ते इमरान ख़ान जी गवर्नमेंट काफ़ी रेज़िस्ट कयो हो त रेगिस्तान खे आबाद करण जे लाइ तव्हां कैनाल छो था ठाहियो, ऐं इन ते काफ़ी लेदे थी। उन खां पोइ इहो कमु इमरान ख़ान जी गवर्नमेंट में बंदि थी वियो। उन खां पोइ वरी जॾहिं केयर टेकर गवर्नमेंट आई त उन दौर में इहो हलियो आहे न हलियो, इन जी का शायदि कान थी मिले। पर जॾहिं वरी नून लीग जी गवर्नमेंट आई त इन ते अमल शुरू थी वियो, इन ते कमु शुरू थी वियो ऐं ख़ामोशी सां कमु हले पियो। इहो मंज़र आम ते तॾहिं आयो जॾहिं कंहिंखे का हिच पई त भई हे को ईअं थिए पियो ऐं उन्हनि मां के हिकु अधु माण्हू वञी जेको आहे चोलिस्तान मां वञी ॾिठो त भई उते कैनाल्स ते ज़बरदस्ती कमु पियो हले, कैनाल्स ठाहिया पिया वञनि ऐं इहो पाणी सिंध जो जेको आहे सिंध दरिया में खां चोरी कयो वेंदो। सो उन ते काफ़ी लेदे थी, काफ़ी जेको आहे सोशल मीडिया ते असांजा जेके प्रोग्रेसिव ऐं असांजा जेके सोशल एक्टिविटिस्ट आहिनि उन्हनि काफ़ी मोह हलाई आहे। ऐं एतिरे क़दुरु जो साईं ज़ैन शाह बि वञी हुते पहुतो, रिकॉर्डिंग कयईं। सिंध टीवी वारा हुते पहुता, KTN वारा हुते पहुता, धरती वारा हुते वञी पहुता। उन्हनि इहो ॾेखारियो त भई कैनाल्स ठाहिनि था। अच्छा, हाणे उन ते जेको आहे असांखे अफ़सोस सिर्फ़ु इहो ॻाल्हि आहे त PP गवर्नमेंट में जेको असांजो चीफ मिनिस्टर आहे उन खां जॾहिं पुछियो वियो त भई तव्हां था चओ त कैनाल्स कोन था ठहनि, हुते त कैनाल ठहनि पिया, त हू पियो चवे त इहो हिकिड़ो मॉडल आहे, मॉडल थो ठहे। असांखे ॿुधी हैरानगी थी ऐं खिल बि आई त मॉडल जॾहिं ठहंदो आहे भलो साहिब त उहो ठहंदो आहे कंहिं हिकिड़े अपार्टमेंट जो या कंहिं हिकिड़े रेस्टोरेंट जो मॉडल ठहंदो आहे, ॾेखारींदमि त हीउ मॉडल आहे। त रिवर जो मॉडल कीअं थो थी सघे? सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं आम माण्हू वञी उते रिकॉर्डिंग करे थो अचे, ॾेखारे थो हर शइ, त छा सिंध गवर्नमेंट जो CM जेको आहे या सिंध गवर्नमेंट पाण जेका आहे अथॉरिटी जेका आहे त उहो पंहिंजा मशीन या पंहिंजा वज़ीर मोकिले ऐं रिकॉर्डिंग नथा कराए सघनि त हुते कमु हले थो या नथो हले। सो मां त इहो रिव्यू ॾिनो आहे। हाणे वधीक सलीम खां पुछंदासीं ऐं उन खां पोइ वरी असां बलूचिस्तान जी सूरत हाल ते बि ॻाल्हाईंदासीं। जी सलीम। असल में इहो 5 कैनाल जो ऐं काला डैम जो इहो इशू जेको आहे तक़रीबन 40 सालनि 50 सालनि खां जेको इहो हले पियो। इंडस जो सिंधु दरिया जो जेको आहे इहो वाइबल पूरी
पाकिस्तान में मुतल आहे ऐं पाणी जी त खोट हमेशह रही आहे, हमेशह खोट रही आहे। दरिया सुकियल हूंदो आहे, जामशोरे जो, सखर जो, कोटड़ी बिराज जो, इहे दरिया जेको आहे न। ऐं कई माण्हू असांजा जेके मील भर हूंदा हुआ, मलाह हूंदा, मंछर झील, किंजर, लॾे हलाए विया हली, उनजो गुज़र सफ़र इन में ई हूंदो हो। हाणे ही इशू जेको आहे राइज़ थियल आहे, इन जी का बि फैक्ट जी असां जेकी आवाम आहियूं ख़बर नथी पए। को फेवर में था ॻाल्हाइनि, को हक़ में था ॻाल्हाइनि, के वरी चवंदा त न ईअं न आहे। को कोन पियो ठहे 5 किनालनि ते चुलिस्तान जो जेको आहे इहो। सो असां इहे जेके मीडिया ते ॻाल्हियूं ऐं ॿुधंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं, पर सवाल इहा आहे त पाकिस्तान जी जेकी सिंध जी आवाम आहे, हर इशू ते जेकी आहे गॾिजाणी थींदी आहे ऐं सिंध जे हक़ में ॻाल्हाईंदी आहे। पर हाणे ॾिसो, हुन में तबिको तव्हां आहियो, मां आहियां, कई फनकारनि, आर्टिस्टनि, अदीबनि, शाइरनि, सभनि, उन्हनि मां हर को माण्हू त ज़मींदार कोन्हे न, आहे न। त छा आहे जो हाणे उन्हनि में अक्सरियत जेकी आहे उहा ज़मींदारनि जी जेकी आहे उहा MN आहिनि, MP आहिनि, ऐं कई वॾेरा जागीरदार आहिनि, उन्हनि जूं ज़मीनियूं आहिनि, उहे इशू ते ॻाल्हाइनि न। असां तबिको, ग़रीब तबिको जेको आहे, फनकारनि जो मोचड़ा खाए, जूता खाए, पुलिस उन्हनि खे जेकी आहे घेराव करे छॾे, उहो छो नथा उथनि? अच्छा सलीम, जेको आहे PP हिकिड़ो U-टर्न वरितो, हालांकि असांखे ॿुधण में इहो आयो त प्रेसिडेंट ज़रदारी साहब ऐं बिलावल ऐं ॿिया 2-3 जेके असांजा वॾा लीडर आहिनि, उन्हनि इहो लिखी ॾिनो त कैनाल्स ठहनि था, ठीकु आहे। उन खां पोइ हाणे जॾहिं रिज़िस्ट पैदा थी सिंध गवर्नमेंट में, सॉरी सिंध सूबे में माण्हुनि जी, त चयो वियो त भई उन्हनि लिखी कोन ॾिनो आहे ऐं पीपल्स पार्टी हिकिड़ो यानी इहा ॻाल्हि जुलूस कढण जा जेके ऐलान कया, त होॾां हो लिखी था ॾियनि, होॾे हे जुलूस था कढनि, इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। ॻाल्हि इहा आहे की अगरि जीअं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हिकिड़ो तमामु तजुर्बेकार पावरफुल आहे ऐं उहो कॾहिं बि इहो सौदो नथो करे सघे, बिल्कुलु कॾहिं बि नथो करे सघे। अगरि कई हूंदी त हुनजा सलाहकार आहिनि, MNA आहिनि, MP आहिनि, हुनजी सिंध में गवर्नमेंट में आहे, हुनजी हिकिड़ी पंहिंजी आहे, सूबे जो हिकिड़ो CM आहे, कई वज़ीर आहिनि। अगरि उन्हनि ॾिनो हूंदो लिखत में, छा उन्हनि खे कोन ॿुधाई हूंदी, उन खां मशवरो कोन वरितो हूंदी, ईअं कई हूंदो। अच्छा, मूंखे वरी हिकिड़ी हैरानगी इहा थी थिए त पोइ हुननि जेकी परमिशन ॾिनी या न ॾिनी, मुंहिंजो रब थो ॼाणे, अलाह थो ॼाणे, असां जेको ॿुधूं। अच्छा भले, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हैरानगी इहा थी, जॾहिं इहो ॿुधायो वियो त भई प्रेसिडेंट ज़रदारी साहिब जेको आहे उन पाण लिखी ॾिनो आहे त भई कैनाल्स ठाहियो। अच्छा, हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हैरानगी थी थिए, जे सदर साहिब लिखी थो ॾे त असांजे सॼे सिंध सूबे में अध खां मथे त ज़मीनूं ज़रदारी साहिब जूं आहिनि। ॾिसणी ई ॻाल्हि आहे। ॿियो लेटर ॾेखारीनि न, हाणे कमु वाक़ा त हले पियो हुते, को ॿियो उन्हनि जो हूंदो, पर रिटर्न में त न आहे न, लेटर त न आहे न। पर हाणे असां हिकिड़े ॿिए मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, पर इन खां अॻु में इन खे समाप्त कयूं त हाणे मतिलबु जेके क़ौम परस्त तंज़ीमूं आहिनि उहे बि उथी पियूं आहिनि ऐं घणा आम माण्हू बि उथी पियो आहे, ऐं हर ॻाल्हि, हर तबिको, हर मज़हब, हर रंग जेको आहे इन ॻाल्हि ते कावड़ में आहे त इहे कैनाल सां ठहणु कोन ॾींदासीं ऐं वॾी खून रेज़ी थींदी। छा इहो मुमकिन आहे त खून रेज़ी थींदी ऐं एतिरो आवाम उथली पवंदो? न न न, आवाम जेको आहे न छो थिए। हाणे इहे कोई कॉमरेड्स आहिनि, सही मोहतरम कादर मक्सी साहब आहे, अयाज़ पलेजो आहे, रियाज़ चांडो आहे, ऐं ज़ैन शाह आहे, ऐं जेको पीर साहब आहिनि, जेकी हुनजी पार्टी आहे, उहो जेके हुनजी अक्सरियत न आहे, हुनजी एॾी अक्सरियत न आहे जेको माण्हू
जमा कनि ठीकु आहे उहो इख़लाक़ी तौरु जेका हिकिड़ी सॾ ते वञनि था आवाज़ उथारीनि था जीअं इहो सिंधू दरिया जो जेको पाणी जेको आहे उहो बंदि न थिए अच्छा मां इहो थो सोचां जेकॾहिं पीर साईं पगारो रुगो पंहिंजे मुरीदनि में ऐलान करे त मां सम्झां थो त सॼो सिंध जेको आहे उथली पवंदो छो उथले ॻाल्हि ॿुध साईं पीर पगाड़ो सॼी ज़िंदगी ऐं उन शख़्स जेकी आहे सिंध जी वॾी ख़िदमत कई कॾहिं सिंधी माण्हू कॾहिं उनजी आवाज़ ते जमा थिया उनजा पंहिंजा हुर मुजाहिदनि जी ॻाल्हि उहो जमा थींदा आहिनि बाक़ी जेको आहे पीर साहिबु जेको आहे उहो छा थो करे सघे न मां असल में हाणे हे मौज़ू त इलाही वॾो थी वेंदो असांखे बलूचिस्तान जे मौज़ू ते बि ॻाल्हाइणो आहे त फ़िलहालु असां इन ते ख़तमु था कयूं दोस्तो असां हाणे ॻाल्हाईंदासीं बलूचिस्तान जे सियासी ऐं जेको आहे उतां जे जेके उतां जेका इहा मूवमेंट हली आहे जंहिंमें मारंग बलोच खे बि गिरफ़्तार कयो वियो ऐं उन खां अलावा उन खां अॻु में इहो जेको ट्रेन जेको आहे उहा किडनैप थी उते माण्हू मारिया विया उन खां पोइ वरी कुझु क़त्लेआम थियो उन में कुझु दहशतगर्द बि मारिया विया पोइ वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वरी बलूचिस्तान में पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो अलॻि उनखे रंग ॾिनो वियो ऐं मारंग जेको आहे उहा हमेशह बलोच माण्हुनि जे फेवर में ॻाल्हाईंदी रहंदी आहे ऐं उन्हनि जे हक़ में ॻाल्हाईंदी आहे मुज़ाहिरा कंदी आहे सो हिन दफ़े बि उन्हनि इहो मुज़ाहिरा कया ऐं इहे कया ऐं शायदि रोड वोड बि ब्लॉक थिया जंहिं ते गवर्नमेंट उन्हनि खे अल्टीमेटम ॾिनो पर हुननि रोड रिलीज़ न कया ऐं फाइनली पोइ उनखे गिरफ़्तार कयो वियो उन जी गिरफ़्तारी खां पोइ वरी उन जे ॿियनि साथियुनि खे बि गिरफ़्तार कयो इन सॼे सिनारियो खे नंढड़नि अल्फाज़नि में तव्हां कीअं था बयानु कयो छा जो बलूचिस्तान जा जेका बलूच माण्हू पाकिस्तान ठहण खां पहिरीं जेके उहो हिकिड़ी आज़ाद सोच रखंदा जाबलू हूंदा जबलनि में रहंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे गुरबत जो एॾो उरूज थी वियो आहे उनजे मथां एॾो ज़वाल आहे त मजबूरनि जेको आहे उहो पंहिंजे हक़ लाइ ॻाल्हाइनि था उन्हनि वटि नौकरियूं न आहिनि हाणे जेको ग्वादर ते ऐं जेको ॾिसो त तव्हां सिंध जा माण्हू बि हुते पख्तूनख्वा जा बि हुते कश्मीर जा माण्हू बि हुते पाकिस्तान जा कुल सभु जेके हाणे मेजोरिटी ते उते कमकार में लॻा पिया आहिनि ऐं हू बलूच जेका आहिनि माण्हू छोकिरी हुजे उन्हनि खे एतिरी अहमियत कोन्हे न उन्हनि खे नौकिरी ते मिले त हू पंहिंजे पेट लाइ ज़रूरु फाइट कंदा ऐं जेको आहे हाणे इहो जेको आहे जंग वारो सिलसिलो जेको आहे उहो जेको आहे न थियणु घुरिजे छो जो असां पाकिस्तान आहियूं ऐं अगरि पाकिस्तान टुटो पोइ असां कमज़ोर थींदा चाहे बलोच हुजनि चाहे पख्तून हुजनि सिंधी हुजनि चाहे पंजाबी हुजनि सराइकी हुजनि इहे सभु कमज़ोर थी वेंदा हली जो पाकिस्तान खे टुटणु न घुरिजे ऐं मिली जुली हिकिड़ो फ़ैसिलो कनि जंहिं जेको आहे क्राइसिस जेकी आहे इहे तासुब परस्ती इहे शयूं सभु ख़तमु थियनि अच्छा सलीम जेका बलूचिस्तान जी जेका हिस्ट्री आहे उहा इहा आहे त गवर्नमेंट तमामु घणी कोशिशि कंदी रही आहे त जेको आहे बलूचिस्तान में सुठा स्कूल मेडिकल कॉलेजिस ऐं इंस्टीट्यूशन्स ऐं ॿियूं सहूलियतूं सुठा हॉस्पिटल्स इहे ठाराया वञनि पर थियो ईअं जो मुशर्रफ जे दौर में जॾहिं अकबर बुगटी साहिबु घणो शहीद ते हमलो थियो ऐं उन में हू शहादत नसीब थी हुनखे उन खां पोइ बलूचिस्तान जी सूरत हाल ॾाढी ख़राब थी वई ऐं जेके मनसूबा जेके प्लान्स हुया बलूचिस्तान खे मथे करण जे लाइ जंहिंमें यूनिवर्सिटीज़ कॉलेजिस हॉस्पिटल उहे सभु रोलड़े में पइजी विया हींअर ताईं त हाणे ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट त पंहिंजे लेखे कोशिशि करे थी त बलूचिस्तान खे जेको हुनजो असुलु हक़ आहे उहो ॾिनो वञे पर ख़बर न आहे त अलाए कहिड़ी मुसीबत आहे अलाए कहिड़ो प्रॉब्लम आहे जो हिकदमि विच में अची थो वञे ऐं उन खां पोइ बलूचिस्तान जे माण्हू बलूचिस्तान थी वियो
बलोचिस्तान अगर अलहदा थी पियो जेकी आवाज़ उथारीनि पिया असांजा बलूच न इहो मुमकिन न आहे सरदार उन्हनि खे छॾींदा सरदार पाण उन्हनि खे वधीक जो गुलाम कंदा मां इहो ई थो चवां त इहो मुमकिन न आहे मुमकिन ई न आहे त बलोचिस्तान को जेको आहे उहो पाण खे आज़ादु कराइण जे लाइ मूवमेंट हलाए जेको मुमकिन न आहे अहिड़े नमूने सां पाकिस्तान जा 4 सूबा आहिनि ऐं चइनी सूबनि खे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे उहो पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे ग्रांट्स ॾींदियूं आहिनि ऐं सूबे में जेके बि तरक़ी थींदियूं आहिनि उहे सभु उन्हनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि त जीअं माण्हू इस्तेसाल जो शिकार न थियनि बाक़ी रही एम्प्लॉयमेंट जी ॻाल्हि नौकरियुनि जी ॻाल्हि त इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे जेको शायदि ई कॾहिं हल थींदो छो हिन जी वजह इहा आहे त असां वटि एजुकेशन कान्हे का ॾिस न असां वटि जेके सुठी सुठी जॉब्स आहिनि टेक्निकल जॉब्स आहिनि असां वटि उहे माण्हू जेके अचनि था ऐं उहे अप्लाई था कनि उहे या त कॉपी करे था अचनि उहो जेको आहे न एजुकेशन जेकी आहे उहा इंसान जे पंहिंजे मथां आहे पंहिंजे मथां आहे पंहिंजे टैलेंट आहे तूं बि त पढ़ियल लिखियल आई न तो त नकल खां पास करे कोन थियो ई न पंहिंजे टैलेंट सां पढ़ी लिखी महिनत सां थियो ई न असांजे सिंध में एजुकेशन आहे स्कूल त आहिनि कॉलेज आहिनि यूनिवर्सिटीज़ आहिनि पर हुते पढ़ाइण वारा जेके जेके जट आहिनि उन्हनि खे पाण एतिरो कोन हाणे उनजा सर्टिफिकेट आहिनि अचे न कुझु कोन थो त पोइ छा कंदा इहे ॿार स्कूल जा एजुकेशन जा उनखे पाण जेको हाणे इंटरनेट जे थ्रू हर के एजुकेशन पाण हासिल करे था सघनि था एजुकेशन में जेको आहे को गवर्नमेंट जो हिननि जो लाइ असांजो तंहिंजी माना इहो हिन में इहो साबित थियो त जेको असुल जेको ज़िम्मेवार आहे उहो इंसान पाण आहे ख़ुदि आहे ॿियो सभु कुझु हाणे गवर्नमेंट जो को हाणे ॾिसो तव्हांखे सदर आसिफ ज़रदारी साहब केतिरियूं पंहिंजी गवर्नमेंट में सिंध माण्हुनि खे यार नौकरियूं ॾिनियूं आहिनि कई सिंधी ॻोठ जेके हिननि आबाद कराया आहिनि हीअं बि न आहे न ॾिस कराची खे वसाई हैदराबाद खे कई अहिड़ा माण्हू खे अलर्ट कई आहिनि ज़मीन गवर्नमेंट जी ॾियणी त आहे किथे जेकी आसिफ ज़रदारी खे साहब खे ख़बर हूंदी आहे किथे का ख़बर ई कोन ईंदी अथसि बिल्कुलु अंदरां ई अंदरां कम लाइ वेंदारी आहिनि अच्छा सलीम हाणे असां टेलीविजन ते अची विया आहियूं ऐं असां पंहिंजे व्लॉग्स खे ख़तमु था कयूं ऐं इंशाअल्लाह ताला वरी दोस्तो हिकु नए व्लॉग सां हिकिड़ी नई ॻाल्हियुनि सां नए मौज़ूअ ते ऐं हिकिड़े नए माहौल में तव्हां सां ॻाल्हाइबो ऐं इंशाअल्लाह ताला दुआ कजो पाकिस्तान क़ाइमु रहे पाकिस्तान क़ाइमु रहे महिरबानी